ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मोजब। गंबर रिपोर्ट अमीर अली शेख। राणीपुर लक्षाजी मशीन स्टाप ڀرسان قلندر शहबाज जे पांधीअड़नि सां ख़तरनाक हादसो। 12 खां वधीक माण्हू थॾे ते फ़ौत जॾहिं त 30 खां मथे शदीद ज़खमी, जिन में केतरन ई ज़खमनि जी हालत ॻणतيء जोॻी आहे। रिपोर्ट मोजब राणीपुर قلندر शहबाज जा पांधीअड़ा पंजाब जे शहर ڀوريوالا खां सैवहण शरीफ हज़रत قلندر शहबाज जे उर्स ते वञी रहिया हुआ त शाह जी मशीन स्टाप ते अचानक कोच ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई ऐं हिकु वॾी खाई में कल्टी थी किरी पई, जंहिं जी नतीजे में 12 खां वधीक मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि ऐं 30 खां मथे शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी मुसाफ़िरनि में मोहम्मद अब्बास आबदा ख़ातून, रोज़ीना ज़रीना ख़ातून, बशीर अहमद मोहम्मद, यूसुफ मोहम्मद, यासीन शब्बीरा ख़ातून, मुबशर अहमद, मुजीदा ख़ातून, नासिर ख़ान ऐं ॿिया शामिल हुआ। ज़ख़्मियुनि खे रेंजर्स ऐं पुलिस शहरनि जी मदद सां गिम्स अस्पताल गंबड़ ऐं राणीपुर अस्पताल पहुचायो। ख़ौफ़नाक हादसे सबबि इलाइक़े में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। आख़िरी इतलाउनि ताईं काफ़ी ज़ख़्मियुनि जी हालत ॻणतيء जहिड़ी हुई, जंहिं करे वधीक फ़ौत थियण जो इम्कान आहे।